बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। अॼु असांजो मौज़ू आहे शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो। जीअं तव्हांखे ख़बर आहे 29 नवंबर 2014 ते शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब के सखर जे कुरैशी ॻोठ जी मस्जिद में नामालूम अफ़राद गोलियूं हणी शहीद करे विधो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब के सखर में नामालूम अफ़राद शहीद करे विधो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे केस के हिन वक़्त 7-8 साल मुकम्मल थी चुका आहिनि ऐं उन जो केस सखर जी अदालत में हली रहियो आहे। हालिया रिपोर्ट जे मुताबिक़ शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे केस जी ॿुधणी थी ऐं तमामु ॿुधणनि खां पोइ फ़ैसिलो कलम बंदि कयो वियो ऐं आख़िरी फ़ैसिलो 20 दिसंबर ते ॿुधायो वेंदो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब सिंध जे हक़नि जे बारे में ॻाल्हायो, इस्लाम जे बारे में ॻाल्हायो ऐं सिंध जो हक़ क़ौमी असेंबली में, सेनेट में, हर जगह ते ॿुधायो त सिंध जो हक़ सिंध खे वापसि मिलणु घुरिजे। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब पूरी सिंध में जमीयत इस्लाम जो पैगाम पुॼायो, इस्लाम जो पैगाम पुॼायो ऐं घर 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 में दीन इस्लाम के तौहीद जो झंडो बुलंद करायो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब जे केस के हिन वक़्त 8-7 साल मुकम्मल थियण ते लेकिन कोई भी फैसलो हिनमहिल ताईं न अची सघियो आहे। हालिया रिपोर्ट के मुताबिक़ सखर में शहीद इस्लाम जी केस जी ॿुधणी थी, उनमें इहो फैसलो कलम बंदि कयो वियो त 20 दिसंबर ते शहीद इस्लाम जे कातिलनि खे छा सज़ा मिले थी या उनखे आज़ाद छॾे थो वञे। असांजो सखर जी कोर्ट खां इहो मुतालबो आहे, शीशन कोर्ट खां इहो मुतालबो आहे त शहीद इस्लाम जे कातिलनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं फाही जे फंदे ते लटकायो वञे। जंहिं असांजे मोहतरम क़ाइद शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे खां असां को जुदा करे वियो ऐं उनखे शहादत जे मक़ाम ते फाइज़ कयो वियो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब हिननि जो कुझु न बिगाड़ियो हो, हिननि खे का तकलीफ़ न ॾिनी हुई, लेकिन हिननि ज़ालिमनि शहीद इस्लाम जी न ॾाढ़ीअ खे ॾिठो, न पटके खे ॾिठो, न पढ़ंदड़ नमाज़ खे ॾिठो, न नमाज़ जी हालत खे ॾिठो, न मस्जिद ऐं मदरसे जो तक़दस ॾिठो। शहीद इस्लाम के सुबुह जी नमाज जी हालत में शहादत जे मक़ाम ते फाइज़ कयो वियो ऐं गोलियुनि जी बौछार करे उनखे क़त्ल कयो वियो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब दीन लाइ कमु कयो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे साहब सिंध लाइ कमु कयो ऐं एतिरो कमु कयो जो शायदि हिन वक़्त ताईं कंहिं कमु कयो हुजे। असांजो मुतालबो आहे सखर जी अदालत खां त शहीद इस्लाम जे कातिलनि खे वासिले जान न कयो वञे ऐं फांसी जे फंदे ते लटकायो वञे ऐं तमामु जमीयत इस्लाम जे कारकुननि जी इहा तव्हां खां गुज़ारिश थींदी त असांखे अदल ऐं फ़ैसिले जो यकीन आहे त असां सां अदल कयो वेंदो, इंसाफ़ कयो वेंदो ऐं शहीद इस्लाम जे कातिलनि खे वासिले जन्नत कयो वेंदो ऐं फांसी जे फंदे ते लटकायो वेंदो। असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान। वस्सलाम इबादुल्लाह सालिहीन।